नाज़रीन अवां खे जरवार का ख़बर ॾींदा आहियूं। जरवार लॻ गणी चाकड़ बोज़दार हाउस में सरदार कैसर खान बोज़दार, मीर बाबर खान बोज़दार सां डॉक्टर ग़ुलाम अली बोज़दार, हामिद खान बोज़दार ऐं ॿियनि मुलाक़ात कई। मुलाक़ात में सरदार कैसर खान बोज़दार पारां खुली कचहरी थी, जंहिं में बोज़दार बिरादरी जे दरपेश मसाइल जे बाबति गुफ़्तगू थी। सरदार कैसर खान बोज़दार जो चवणु हो त असांजा दरवाज़ा हमेशह लाइ क़ौम लाइ खुलियल आहिनि। असीं हर ॾुख सुख में क़ौम सां गॾु आहियूं। मुलाक़ात में मरहूम सरदार बहादुर कैसर खान जी ज़िंदगी जूं कुझु तस्वीरूं पिणु दोस्तनि खे ॾेखारियूं वेयूं। डॉक्टर ग़ुलाम अली बोज़दार, हामिद खान बोज़दार ऐं ज़हीर चन्ना जो चवणु हो त असीं सरदार कैसर खान बोज़दार खां पिणु मुतमिन आहियूं। सरदार हमेशह ॾुखे वक्त में साथ ॾिनो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।